अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन में तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड मां ठाहींदसि। उन लाइ जन शयुनि जी ज़रूरत आहे। 1 लीटर खीरा, केला 4 कटियल आहिनि, 1 पाव सूफ़, 1 पाव खंडु, 1 पाव अंगूर, 1 पाव अनार, हीअ आहे खोपरो। हीअ जेके शयूं आहिनि खोपरो आहे, हीअ आहे पाइनएप्पल जैम, हीअ आहे बादाम पिस्ता। खीर कस्टर्ड खे गॾु करण लाइ ऐं मलाई, हीअ सभु शयूं जेके आहिनि उहे आहिनि उन जूं मथां ड्रेसिंग करण जूं। हीअ शयूं अंदरि विझण जूं। अचो त अॻिते कमु शुरू कयूं। हीअ आहे मुंहिंजो खीर, 1 लीटर खीर आहे। हिनखे उॿारो अचे, 1-2 उॿारो अचण खां पोइ मां हिन में विझंदसि खंडु। त नाज़रीन, मुंहिंजो खीर गरम थी चुको आहे पर अञा उॿरियो न आहे। हिन में मां विझंदसि खंडु जेका मूं तव्हांखे ॾेखारी। 1 प्याली आहे, तक़रीबन पाव खंडु आहे। जेकॾहिं मां कस्टर्ड विझण खां पोइ खंडु विझंदसि त उहा पंहिंजो पाणी छॾींदी ऐं मुंहिंजो कस्टर्ड ख़राबु थी वेंदो। हिन करे खीर उॿरण ते मुंहिंजी खंडु हिन में मिक्स थी ॻरी वेंदी। त नाज़रीन, हीअ मुंहिंजो खीर आहे अलॻि, जेको मूं कढी रखियो थोरो पंहिंजे किले खीर मां। ऐं हीअ आहे मुंहिंजो कस्टर्ड। हीअ आहिनि खाइण वारो चमिचो, तक़रीबन मां हिन में 4 विझंदसि। पर जेकॾहिं तव्हांजो 1 किलो खीर आहे त उन में हीअ 2 पवंदा। जेसि ताईं मुंहिंजो खीर उॿरे तेसि ताईं मां हीअ पंहिंजो फेटे रखां थी। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो खीर उॿरी वियो आहे बिल्कुलु, ऐं हुन खंडु बि ॻरी वई आहे। हाणे मां हिन में कस्टर्ड, अच्छा मुंहिंजो वनीला आहे। तव्हां जेको बि स्ट्रॉबेरी, पाइनएप्पल जेको बि चाहियो, का पाबंदी न आहे हिन ते। जेका तव्हांखे टेस्ट या फ्लेवर जेको पसंदि हुजे उहो तव्हां हिन में विझी सघो था। हिनखे मिलाइणु ज़रूरी आहे, न त हिन में ॻोढ़ियूं थींदियूं। फ्रूट कस्टर्ड आहे ऐं थोरो घाटो थींदो। त नाज़रीन, मुंहिंजो कस्टर्ड तयारु आहे। हीअ ॾिसो, हीअ घाटो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त अञा हिन खां बि घाटो करे सघो था, पर मूंखे एतिरो घाटो पसंदि न आहे। अञा थधो थींदो त हीअ वधीक घाटो थींदो, छो त फ्रूट कस्टर्ड खाइबो पीबो न, इन करे हीअ घाटो ज़रूरी आहे। हाणे मां हिनखे थधो थियण लाइ रखां थी 10 खां 15-20 मिंट, जेसि ताईं बिल्कुलु थधो थी वञे। पोइ हिन में मां फ्रूट विझंदसि। त नाज़रीन, मुंहिंजो कस्टर्ड थधो थी चुको आहे। हीअ ॾिसो केतिरो घाटो आहे। अगरि मां गरम में पंहिंजो फ्रूट विझंदसि त मुंहिंजो फ्रूट पाणी छॾींदो ऐं कस्टर्ड ख़राबु थींदो। त हिन में विझंदसि मां पंहिंजा सूफ़ जेके मूं कटे रखिया, हेतिरा मां हिन मां बचाईंदसि पंहिंजे हिन मथां विझण लाइ वरी। ऐं अंगूर हे मां हिन मां थोरा बचाईंदसि। ऐं इहे आहिनि केला। इहे आहिनि अनारदाना। हाणे असां हिनखे कंदासीं मिक्स। ॾिसो तव्हां, हीअ बिल्कुलु खाइबो आइस्क्रीम वांगुरु। हीअ ॾाढो टेस्टी ऐं बहितरीनु आहे। तव्हां ज़रूरु ट्राई कजो, ऐं तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं सब्सक्राइब बि ज़रूरु कजो। मां तव्हांजे ओसीअड़े में हूंदी आहियां। ज़िंदगीअ जी ख़बर न आहे, सोचींदी आहियां जेको कुझु मूं पंहिंजे वॾनि खां सिखियो उहो तव्हां सां शेयर कयां। त नाज़रीन, तव्हां हीअ ॾिसो, मां हिन में गिलास में ठाहे रही आहियां, पर तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां वटियुनि, कटोरियुनि, गिलासनि, कोप,
शीशे जा तव्हां वटि जेकॾहिं सुठा आहिनि त उन में बि जेको आहे सो करे सघो था। ऐं हिन में फ्रूट जी का बि पाबंदी कोन्हे, जेके मौसम जा फ्रूट आहिनि उहे तव्हां विझी सघो था हिन में, ऐं जेतिरा बि फ्रूट चाहियो। मूं वटि जेतिरा मौजूदु हुआ मूं उहे विधा, तव्हां वटि जेतिरा मौजूदु हुजनि उहे विझी सघो था, का बि पाबंदी न आहे फ्रूट जी। न वरी कस्टर्ड जी त कहिड़ो फ्लेवर हुजे कहिड़ो न हुजे। त नाज़रीन, ही मुंहिंजा गिलास तयारु आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि मलाई पंहिंजे घर जी, मूं इहा फेटे रखी आहे, इन लाइ विझणी आहे त जीअं हिन में क्रीमी टेस्ट अचे। ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां वधि खां वधि ऐं सुठे खां सुठी ऐं सादे में सादी शइ तव्हांखे ॾसियां, जेके शयूं असांजे घर में आम मौजूदु आहिनि, जिन ते ॿाहिरां जो ख़र्चु न करिणो पवे। कॾहिं कॾहिं असांजे घर में फ्रूट ज़्यादा अची वेंदो आहे, उहो न खाइजंदो आहे, सोचींदा आहियूं हाणे छा करणु खपे, त असां हीअं करे उनखे इस्तेमालु करे सघूं था। इहा आहे मूं वटि पाइनएप्पल, जंहिंमें मूं थोरो पाणी विझी ऐं उनखे छिटो कयो आहे। उहा सफ़ा घाटी हूंदी आहे, पर जेकॾहिं तव्हां वटि जेम का बि आहे इस्तेमालु करे सघो था, न आहे त बि ज़रूरी न आहे। हीअ सभु शयूं टेस्ट वधाइण लाइ आहिनि, पर हूअं ई कस्टर्ड टेस्टी हूंदो आहे। इहा आहे खोपरो, पीठल खोपरो, बादाम जेके मां तव्हांखे पहिरियों ई ॾसे चुकी हुयमि, थोरा कटे मूं रखिया आहिनि। मां घटि थी इस्तेमालु कयां, तव्हां चाहियो त वधाए बि सघो था पंहिंजे टेस्ट मुताबिक़। हीअ जेको मां ठाहे रही आहियां पंहिंजी टेस्ट मुताबिक़। पिस्ता आहिनि, तव्हां घटाए वधाए बि सघो था। तव्हांजा गिलास तयारु आहिनि, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। अगरि पसंदि अचनि त ज़रूरु शेयर कजो, दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।